हू रुगो भोतारनि आहिनि। संदसि हथ त लॼायल आहिनि, पर पुठियां हिकु सहाफ़ीअ जो कलम, हिकु जज जी मोहर, हिकु उस्ताद जी ख़ामोशी ऐं वाइदनि में बि ख़ामोशी। हू वकील आहिनि जेकी कातिलनि खे आज़ादी ॾियनि। हू मीडिया जा मेज़बान आहिनि जेकी कातिलनि खे खादमे ख़ल्क़ करे पेश कनि। हू स्कूल खोलनि, तस्वीर कढाइनि, पर पाशे में जुआखाना, मंशात जा बाज़ार लॻाइनि। हू मस्जिदुनि में चढ़ी मेहराबनि मां वाइज़ कनि, पर पुठियां खां सुवाल न थियनि, भला केरु आहे जो हिते जी हर माउ जे सीने ते तीर आहे? हा, असां फ़क़ति भोतारनि ख़िलाफ़ न, उन निज़ाम ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं जिन जी ॿोलीअ साण ज़ुल्म जा नक्शा ठहनि। असां पुछंदासीं, उहो केरु हो जंहिं चोर जे कुल्हे ते हथु रखियो? उहो केरु हो जंहिं नेकीअ जे नाले ते ज़ुल्म जी सरपरस्ती कई? ऐं हाणे असां क़लम खणंदासीं, कलम हथु कंदासीं ऐं नालो लिखंदासीं हर उन्हीअ जो जिन समाज जे सहन सां सौदो कयो। ऐं नारो हूंदो, कोन रहंदा कूड़ जा कंध सलामत, जॾहिं सच जा सॾ गूंजी पवंदा।